राधी शाह बादशाह जा बैतन जिन आस्थान ते आयूं गुड़ पीने जाए न मियां वठा वसू थियूं बूंदो बसन कन सारियो संगारन खे गुड़ा गल गड़न रफीक राजी शाह चे राणियूं रतरुन सेकी सुख सुमन जिन जो भेरो आहे भिट सां वरी गवाही थोड़ी राजी शाह बादशाह कज़िए करबला जे में हकियो हाज़िर रिंद थी राजी शाह चे तिन वीरन सां विड़ियास अॻियां तई इमाम जे पुरज़ा थी पियास तंहिं पोस जले भर भिटन जी जिन खे हुसैन जी मालिक तनी जे मन निंडो वियन निकरी कया हो जागा अछन रतल राजी शाह चे भेणियूं रतरुन कलमो पाक पढ़न वठन राह रसूल जी राजी शाह बादशाह जी गवाही बाबू हित बहुत हाल खे हाल कुमान मांझी हिन मुल्क में सूर्य वा सुल्तान जिन्हनि बादशाह बादशाहियूं कयूं से खपी वियड़ा खान रतल राजी शाह जहिड़ा मुड़स छॾे मैदान कल परे थी कान खाकी या खाक थी काबू थी कलमे ते दिल जा वहम विसार अल्लाह कारण लोच तूं खोटा ॾींहं मखार खलकियो आहीं जे खावंद जो साईं सो संभार रतल राजी शाह चए तूं पई अंग उजार अवल हल इमाम ॾे ॾिस कामल संदी कार हिमायत ॾिस हज़ूर जी हिमायत ॾिस हज़ूर जी निर्तों करनिहार हो जे चारे चङा यार मेहर थी दई मोहाणे में ओ सिंध सजीअ में राज़ी शाह सिंध सजीअ में राज़ी शाह रतल तूं त आई लाल लचारी आई तूं मुर्शिद आसूं पुॼाई सिंध सजी पारकर ज़िले जे इलाइक़े वंगे जे किनारे ते दरगाह राज़ी शाह कोट ते ज़ियारत लाइ पहुता आहियूं उन खां पोइ असांजो सफ़र अॻिते नगर पारकर ॾांहुं हूंदो कारुंजर जबल ते घुमण लाइ ऐं सईद राज़ी शाह जो असुलु नालो सईद सालिम अहमद शाह हो पाण हिते 1844 में रेलत फरमायूं ऐं उन खां पोइ हिते ई मुदफ़न थिया ऐं संदन जेको फैज़ आहे उहो अॼु ताईं जारी आहे ऐं दरगाह ते अक़ीदतमंद पूरी सिंध खां बल्कि पूरे पाकिस्तान खां हिते अचनि था साईं खे दरगाह जे ॿियो नालो कहिड़े नाले सां सुञातो वेंदो आहे साईं खे मोराणे जे मीर तो सुञातो वेंदो आहे छो त हीउ जेको आहे इलाइक़ो आहे मोराणो ऐं वंगो ॿिन्ही जो जेको आहे हिते माना मेलाप थिए थो जेको थर जा इलाइक़ा आहिनि हिकिड़े पासे हिन पासे मोराणो थिए थो ऐं वरी जेको ॾखिण पासे वंगो शुरू थी थो वञे थो इन करे मोराणे जो मीर चयो वञे थो जी मोराणे जो मीर करे चयो वञे थो ठीकु सही आहे थोरो किशमिशी के तो बड़ा लॻंदो आहे समन सरकार जांडियो हिते ई रहंदा आहियो केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे हिते चौथों साल हले अच्छा 4 साल थी विया न दरगाह ते किथां किथां खां माण्हू ईंदा आहिनि हाँ लुंड अच्छा ॿुधायो न साईं राज़ी शाह खे जेका विर्छ मिली हुई लुंड खां मिली हुई हा मिठे फ़कीर जे ढेर वारे खां मिठे फ़कीर जे ढेर वारे खां हा की राज़ी ॿोड़ो हुनजो पुटु हो 3 नंबर जो हा ही साईं नंढड़ो न चाक हो घरे बापे संदसि ऐं जीजा ॻाल्हि पाण तुम्हें कई आओ ताकि तूं जेको सो हुन चाप हल दुआ करायूं मिठे फ़कीर करूं आओ हिकिड़ी ॾे अच्छा त हिन हिते ॻाल्हि कई राज़ी ॿोड़ो जेको पुटु हो 3 नंबर जो साईं मिठे फ़कीर जो हा त उन ई महल हिन हिते ॻाल्हि कई घरे हुन हुते पंहिंजी हवेली में ऐलान ॾिनो आखिर मुंहिंजे बाण करा पिया हूंदे
मैं को कपड़े गंदी धो दियो मैं अपनी अमानत उनके हवाले करे सा हाँ बस द्वारियो पोरियो तैयार थियो छो हे पो खणी गा हाँ तो इनके दुआ करे आख्या बा सा राजी शाह हाँ हाँ राजा क्या तो फेरे साईं जो नालो हो साले मोहम्मद शाह हाँ आख्या बा ये रत्ता आगे पे हुन रचा में करे नो राजी शाह पर असा भी अपने नाल केन से ठे पे अपने नाल कोन ठस अच्छा बस ओ साज नढा सुबई वडा हाँ ठीक थे चंगा भला छा माइटे जमरा आप जरा छे जमर माइट उठई रहे आप सीधा सारे गोठ 2 किलोमीटर दा गोठ सडींदे हाड़ वाला हाओ उठैया दुहा कर बैठा हाओ इथा आगे इथा ही बुठी इदे हा पटरा सादे माइटे दा हाओ एडी बुठी सखता ही जो कोन मानू कोन मट सकदा जा नांग थी का पोंदे पिछू जा पाले हां हाँ साईं राशान इथ दुहा किताब ते मथू इथ हाँ उनको बशका छोड़ सके सही ये जकाए सा मजी इच भड़ेंदी भरी हां हुन हिंदी ते पारते साईं मच बाले दे हां मच बाले दे इथ समादा साडे मानू ओ डर पाल कछे दे हां ओरा बारा बलदर ओ जा खड़ो रंदे जरका के पुन्या छंड चंदे कल होकी कल साडे माच का नहीं करंदे हां ए है चाड़ी को समाए समादा मच मने साईं राजशाह इथई मने रियाश के तेन जमीन वगैरह रहा इथई छे साईं ए आन साईं तो आसान भा आसाले गोठ से रहा या आसान भाण जो बनिंगी तो वाणी करू हां असी कर नवी उठई बैठा ये उठाओ जना चढ़िया ओ साईं दा जो बड़ा है ना घोड़े बजदे हन साईं दे खलीफियन दे हां सो मैं लिखा पार मैं काल लिखी सारे कई खा गया उड़े ही हाँ बाकी जगह चार है चार मानू पंज भाकुर का तन चार से न मावन मेरे थोड़े साईं को जलाद जाम थींदा हा साईं चा मानता ही थोड़े हाँ साईं दा को बैत याद है बैत तो मुझे याद कोनी हाँ कलाम को साईं दा न को कलाम हाँ सही बाकी साईं को जो को उन्हें दुहाए वाले संग दिता पीछे असाले मानू हां कडी जगह साईं को वणो साईं पढ़ायो ने सही पढ़ना साईं को केने साईं हूं असा हाल तेरी ठाई दे हवेली हां तू जो को सो आगे असाले बच्चे सगर कड खंदा सही हुणा बारू हवेली ठाई दे तू गीजा सुदा सताड़े देवी चुका सही ओ मारे गए गोठ आने साईं हजा गया सीधा जी जावन खाली उठी माले आ थे न त वणा तो जी जान ता को पारा था आगे सही मुजी भगी थे टंग बुनियाद तो जो कौन थींदो छे बुनियाद मुजो न थींदो दुहाई दे बनन सुधी हम पिसारियो तो न्या चढ़ दे उठते लथे दासा दे मानू करे आप भी करे वो दुहाई दी दे जका है सखन दे सड़ी दिए मेरे रिए के दिए आई पहलू सही 200 के 250 करे ते जो सही भूखे न ते न को अन्न न को पानी जे मकादार वेंदन तो माला माल असा हाणे सिंध जी तारीख़ी माग नवकोट जो किलो इन ते मौजूद आहियूं। असां पंहिंजे सफ़र जारी रखंदे अॻिते वधूं पिया। नवकोट जो किलो मीर करम अली खान टालपुर ठारायो, जंहिंखे अॻिते हली मीर फतेह अली खान टालपुर वरी मरमत करायो ऐं हिन खे जदीद तर्ज़ में बणायईं। असल में ही किलो बचाव ख़ातिर मुख़्तलिफ़ जंगनि मुख़्तलिफ़ जेके हालतनि खां बचाव जे लाइ ठारायो वियो। हिन किले जी अदावत तमामु क़दीम आहे ऐं एक्चुअली ही नवकोट
शहर जे जो मीरपुर खास जिले ऐं थरपारकर जे संगम ते मौजूद है उते है। असल में नवकोट जो नालो फतेहपुर हो, जंहिंखे फतेहपुर या फतेहकोट चयो वेंदो हो, जंहिंखे फिर नवकोट छाकाणि त ही मीरनि जे दौरे हुकूमत जो आख़िर में ठहण वारो पहिरियों किलो हो। उन जे करे हिन खे नवकोट या न्यू कोट फोर्ट सॾियो वञे थो। जेको मेन गेट है उतां असीं दाख़िल थी किले जी 113 मीटर जेका आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट तरफां ॿुधाई वञे थी। दीवारनि जी जेका वेकर आहे उहा 8-9 फुट आहे तक़रीबन। ऐं क़दीम किलो आहे, हिन में केतिरियूं जेको सुरंगूं ठहियल हूंदियूं या उन दौर जा जेके हाकम मीर करम अली खान टालपोरा, मीर फतेह अली खान टालपोरा ते रहंदा हुआ। ऐं उनजी वरी आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट तरफां दोबारा मरम्मत बि करे वई आहे त जीअं किलो जेको आहे उहो उनजा आसार जेके आहिनि मौजूदु रहनि ऐं उहो ख़तम न थी वञे या डैमेज न थी वञे। ऐं हिन वक़्तु असीं किले जे दीवार ते मथे चाड़ी जे ज़रिए सीढ़ी जे ज़रिए चढ़ी वञी रहिया आहियूं। ऐं जेका दीवारनि जी जेका आहिनि उन्हनि जेके उहे मोर्चा जेके इस्तेमालु थींदा हुआ मुख़्तलिफ़ उन वक़्तु जे हमलावर जेके हूंदा हुआ उन्हनि खां दिफ़ा जे लाइ इस्तेमालु कया वेंदा हुआ। मीरपुर खास ज़िले जे बिल्कुलु संगम ते तामीर कयल आहे। थरपारकर ज़िले में उन वक़्तु जॾहिं किलो ठाहियो वियो तामीर कयो वियो, राजपूत जेके सोढा राजपूत उन्हनि जी हुकमरानी हूंदी हुई। 1814 में मीर करम अली खान टालपुरी ठारायो। ऐं किशन जो बैराजी इलाइक़ो आहे जेको माना डेज़र्ट एरिया जे बिल्कुलु किनारे ते मौजूदु आहे। ऐं मीर करम अली खान टालपुरी किलो तामीर करायो ऐं किला त किलनि जो तामीर करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त उन वक़्तु जेके हमलावर हूंदा हुआ उन्हनि खां दिफ़ा जे लाइ तामीर कया वेंदा हुआ। जीअं उमरकोट में उमर सुमरे किलो ठारायो ऐं उन उमरकोट में जेको नालो हुनजो अॻु में अमरकोट हूंदो हो जेको अमर सिंह राठौड़ कंहिं दौर में ठारायो हो। उन खां पोइ उमर सुमरे उहो किलो ठारायो ऐं हुकमरानी हुई उमर सुमरे जी सुमरन दौर में। सिंध में काफ़ी किला आहिनि। रनीकोट जो किलो आहे, नवकोट जो किलो आहे, उमरकोट जो किलो आहे, नेरून कोट जो किलो आहे, सलाम कोट जो किलो आहे ऐं ॿिया केतिरा ई असां हींअर मौजूदु आहियूं त उमरकोट जो किलो आहे या नवकोट जो किलो जेको हिते मौजूदु आहे उन किले जी तव्हांखे बि असां फोटेज ॾेखारिया सॼो मुसलसल। हीउ केतिरो क़दीमी आहे हिनखे जेको हिन किले खे? हीउ किलो 1814 वारे मीर करम अली खान टालपुर तामीर करायो हो ऐं तक़रीबन 200 साल खनि पुराणो आहे। क़दीम किलो आहे। तरह तरह खां माण्हू हिन टाइम ते माना घुमण ईंदा आहिनि हिन किले ते। ख़ासि तौर ते हिन सावणी जी जेका मुंद आहे बरसाति जॾहिं वसंत थियूं तॾहिं काफ़ी माण्हू जेके आहिनि, छो त हीउ जेको हिन सहराई इलाइक़े जेको थर आहे इन जे किनारे ते बिल्कुलु आबाद आहे। इन करे काफ़ी पूरी सिंध खां ऐं पूरे पाकिस्तान खां माण्हू हिते घुमण लाइ अचनि था। ऐं ॿियो त इहो त जेके माण्हू कारूंजर जबल घुमण वञनि था उहो ही मेन एंट्रेंस थिए थी, माना शुरूआत थिए थी। इन करे हीउ किलो घुमी पोइ अॻिते निकिरनि था। चलो ठीकु आहे नाज़रीन, पोइ तव्हांखे अॻिते बि असां ॾेखारींदासीं हीउ किले जे फोटो ॾेखारिया ऐं मालूमात बि तव्हांखे ॾींदासीं। उन खां पोइ असां थर ॾांहुं सफ़र पंहिंजो जारी रखंदासीं।
हलऊं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलऊं हल त हलऊं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलऊं हल त हलऊं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलऊं जिते जिते यार बोलल शाम सुबुह जिते यार बोलल शाम सुबुह हल त हलऊं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलऊं जिते यार बोलल शाम सुबुह जिते मौजूद आहियूं विजू टॉप हिते स्टॉप कयोसीं चांहि वग़ैरह पी हुन खां पोइ अॻिते सफ़र जारी रखंदासीं नालो हिते आयो दरगाह हींअर ॾे ख़बर बरसाति जी फसल असां भला माशाअल्लाह कहिड़ो फसल थियो आहे बाजरा ज्वार मूंग गोड़ फिर बरसाति जी ज़रूरत आहे न जी हा अच्छा जी हा जेको सिंध जा माल वेलो वापसि आयो न आयो वापसि ॻोठ अच्छा जी हा होटल थी थो हले माशाअल्लाह सुठो हले जाम हूंदा अचनि कराची खां अचनि था या सॼनि शहरनि जा अचनि सिंध जा माण्हू जी हा बरसाति माशाअल्लाह अच्छा इम्कान त औलाद जाने बहितर बाक़ी इम्कान अॼु आड़ंग लॻे पियो जेको गरमाइश थींदी आहे हवा में तब्दील थींदी आहे चौमासी हवाऊं लॻंदियूं आहिनि हिन में असां अंदाज़ो लॻाईंदा आहियूं हा ज़ाहिर आहे हाणे असां असर हिन बरसाति जे त कुझु माहिर ठहियूं हिन हवा घर में साईं ग्वार बेहतरीन फसल है बाजरी मोठ मूंग तिर छायूं किधरो वगैरह खुंबी अंत बेहतरीन हुई तमामु घणी हुई पर असां खां हिन पासे मिठी वारे साइड ॾांहुं वधीक हुई हिते असां ॿुधो विकियूं न आहिनि असां मिठी में ॿुधो त 400 रुपया किलो खुंबी विकिरो थी हालात त अलहमदुलिल्लाह ठीकु आहिनि पर माल ते सिंधी माल जेके आहिनि कुझु उन्हनि ते गुज़ारे कुझु वीचारनि जो असरु आहे फसलनि ते बाक़ी को अञा अहिड़ो कोन को लथो आहे फसल वग़ैरह बाक़ी अलहमदुलिल्लाह वताला असां हल त हलऊं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलऊं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलऊं जिते यार बोलल शाम सुबुह जिते यार बोलल शाम सुबुह हल त हलऊं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलऊं जिते यार बोलल शाम सुबुह जिते यार बोलल शाम सुबुह हल त हलऊं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलऊं हींअर कोन्हे पहिरीं जाम जानवर आहे कम माना जोड़े में वहंदो आहे ऐं तंहिंखां अलावा खीर वीर बि मिलंदो आहे न पैसो बि मिलंदो आहे खपाइण सां हा खीर बि विकिरो थिए थो जी अच्छा उठन जो खीर किलो 30-35 रुपया 35 रुपया किलो जी उठ जो खीर केड़ो फायदो दे दो अच्छा होटल में हले तो ना फायदो केड़ो हुंदो उठ जो खीर अक्सर करे पियाण सा केड़ो फायदो चन ऐता त बट्टी बीमारी घटे दो उठ जो खीर हां अच्छा माने वडे पिंदा ने जो खीर गाडियो रोकी खीर पिंदा है अच्छा उठ केतरा किलो खीर दिंदो है माने एकड़ो उठनी जगह खीर दिंदी है 2.5 किलो माने भली हुंदी है 5 किलो ताई बाकी 2.5 किलो अच्छा उठ
उठ घणनि महीननि खां पोइ उठड़ी जगह वणंदी आहे 12 महीने 12 महीने उठड़ी हिकड़ी फर ॾींदी आहे हिकड़ी फर जेकॾहिं का उठड़ी आहे जगह ॿ फर ॾींदी न न अहिड़ी न आहे हा हिकड़ो फर ॾींदी 12 महीने अच्छा उठड़ी केतिरा ॾींहं मतलब गाह वग़ैरह न मिले त पोइ जेको न उठ रही सघे थो गाह खाइण पीअण सां भाई ईअं त कख पन बि चरे हले लकड़ खाईंदे मरंदी कोन हा अबरी ज़रूर थी वेंदी बरसाति नथी पवे त पोइ उठ केॾां खां वेंदा आहिनि पोइ हिते बि थर में हलंदा ई ख़बर लकड़ में खाईंदा हा मरंदी कोन आहे उन खां सवाइ ॿियो में कहिड़ो कहिड़ो माल पालींदा आहियो माल बसि बकरियूं आहिनि ढगियूं आहिनि ॾढूं आहिनि बसि इन त गुज़ारो हूंदो आहे बोतल अच्छा पाणी गॾु हूंदो आहे पाणी गॾु आहे न हाणे घर में अचे किथे आहे पाणी ॾींहं जो मानी न सुबुह जो खाई अचां वरी सॼी राति सुबुह जो खाई निकिरंदा आहियो वरी शाम राति अच्छा हिकिड़ो उठ केतिरे जो ईंदो आहे बसि उठ भलो हूंदो आहे लख ताईं वेंदो आहे 60 70 70 ताईं अच्छा थर में उठ जो गोश्त मिले थो न हिते कोन मिले छो हिते थर में त उठ जाम आहे त गोश्त कोन मिले हिते कोन मिले उठ कोन था न हिते कोन अच्छा हितां वठी वञनि था कुर्बानी लाइ पोइ अलाए किथे पहुचंदा हिते असां कोन अच्छा अवां कॾहिं उठ पुठो आहे न कॾहिं ॾिठो बि कोन आहे कुठल अच्छा हक़ीक़त आहे उठ जो गोश्त सिंध में हले थो हा असां वटि कोन्हे माण्हू पुछा कनि था गोश्त न हिते असां वटि कोन कनि हा हिते पोइ कहिड़ो माना ढगी जो थिए थो हा हिते ढगी जो आहे ढगी कुर्बानी कुझु तंहिंखां कमु न अच्छा हा अच्छा उठ हींअर तव्हां कहिड़े कहिड़े कम में इस्तेमालु कंदा आहियो उठ खे हींअर कहिड़ो कमु कोन्हे रुगो चारूं पिया अच्छा हा पोइ छा जे लाइ चारूं विकिरो कंदा आहियो हा विकिरो कंदा आहियूं पोइ ही बनियूं खेड़ींदा आहियूं जॾहिं बरसाति पए थी न बनियूं को खेड़ींदा आहियूं उठ ते खेड़ींदा आहियो हा अच्छा गाॾे उठ गाॾे में इस्तेमालु कंदा हा उठ हलंदा बाक़ी मादी कोन हलंदे न हलंदो हा गाॾे में माना इस्तेमालु कंदा गाॾे में इस्तेमालु कंदा आहियूं नाज़िल तव्हां ॾिसो इहो थर जो रेगिस्तानी जानवर जेको घणो करे थर में हूंदो आहे ऐं थर ते सफ़र बि कंदा आहिनि पर हाणे माण्हू घणो करे थर जा बनियूं बि खेॾींदा आहिनि ऐं उन खां सवाइ बि घणो करे उठ चवंदा हिते हिलाल न आहिनि कंदा थर में सिर्फ़ु विकिरो ई कंदा आहिनि तॾहिं मिलंदासीं
तॾहिं मिलंदासीं यार मौजूद हुआसीं मारवी जो खूह ते
जेका उमर सुमरो उमरकोट तव्हां शहर जो नालो ॿुधो हूंदो त उमरकोट उमर सुमरो हो उमर मारवी उमर चवंदा आहिनि रात जी लाबारी हुई ऐं उमर जी भेण जेका उमर ही मारवी ऐं मारवी जो खूह इंतिहाई हिकु तारीख़ी मार्ग आहे ऐं हिते पूरी पाकिस्तान पूरी सिंध बल्कि पंजाब ऐं ॿियनि हिसनि खां बि माण्हू हिते घुमण तफ़रीह लाइ ईंदा आहिनि मारवी जे खूह ते मारवी खूह खे हिन टाइम ते सरकार पारां तमामु घणी महिनत करे ठाहे छॾियो आहे उनजे करे वधि खां वधि माण्हू हिते घुमण लाइ ईंदा आहिनि ऐं उमरकोट ज़िलो जेको ज़िले सां नालो मशहूरु आहे ऐं उन उमर जी भेण ही जेका मारवी हुई ऐं मारवी खे हिन खूह ताईं जॾहिं मारवी सहेलियुनि सां गॾु हिते पाणी भरण लाइ आई हुई तॾहिं उमरकोट मां सफ़र करे बादशाही हूंदी हुई तॾहिं हिन टाइम ते हिते आयो ऐं हितां मारवी खे अगवा करे खणी वियो हो ऐं बाद में जॾहिं उमर खे ख़बर पई त मारवी मुंहिंजी भेण आहे ऐं बाद में हिनखे छॾे ॾिनो जो बाद में हिते अची हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं जिते यार बोलल शाम सुबुह जिते यार बोलल शाम सुबुह हलूं यार ॿई घुमण कचेड़े हल त हलूं
खीसे में का फर्क कोन न सच्ची बजी गारा दादे जे मंदिर में बिठा लिबास में पाए कोन आवाज हिंदू मजहब में धर्म में सिंध में रवाजन में फर्क है तो गा तो की पुछनी कोन पुछी दा यार रवाजन जी गाल तो करे भगवान असा को मट जी भी हां ठीक हां यो सलाम को मीरपुर का अचन गया त अचन का असा की खबर कोन दी पर भाई ही भीड़ आए या कोली आए ये लेडीज में भी खबर हां एड़ी गाल कोन के भी आए बा रवाजन जी गाल करे तो तांदे रस्म रवाजन में बाबा सा जो खास रस्म यो पूरो आए ए वडी चुन्नी घूंघट यो असा जी की थर जी सखावत है पूरो असा जी थर जी सखावत है ए यो कागरो यो असा जी थर जी सखावत है हां तो बाबा देश बदली बयान खबर पई कोन थर सा बाकी थर सा पैसो पंज फुट पूरे माना पंज बैठो अच्छा पानी मिठो है इनजो पानी मिठो है भोडेसर जो तारीखी माग तारीखी मस्जिद ठहल है जो पत्थरन से ठाई वही हुई तारीखी मस्जिद जो भोडेसर नगर शहर का 2 किलोमीटर पोते चाचा सलाम अलैकुम केड़ा हाल है चाचा खुश है ठीक ठाक अच्छा है केड़ी मस्जिद है कि केतरा 100 साल पुरानी है अच्छा इन मस्जिद के बारे में तमा केड़ी मालूमात है तमा बुधायो भला असा मालूमात है गुजरात जो हाकिम जो मोहम्मद बिन कासिम हो हां मुगलन की बादशाही हुई जी इते आयो इते अचण का पो जो जमात वही पे हज ते हां इते अचण का पो जो पानी खुटियो पानी खुटण का पो इन पानी इन घुर्ज गई पानी जी हंजुवन पानी जी मने दई छडी उन जी जंग लगी कने ही सब मंजर हुआ मंजर धर्म भरम करे उन पंजी रात जी पे मस्ती ठाई क्या असा के इतनी मांगने वधी सही तमा इते रहंदा आयो मस्जिद ते हवा निफाज में बिठायो वारी गडो नमाज पढ़ो पानी भरायो कछो चुंडायो वार
वाट अलाह जी अचनि वञनि उन्हनि खे घस घटी ॾसूं वाट अलाह जी ख़ैर ॾियनि उहो वठूं अलाह उन्हनि खे आबाद करे पाण केरु आहियो ऐं खोसो आहियो जी तव्हांजी जी जी चाचा ये नाज़रीन तारीख़ी मस्जिद वडेसर में जगह मौजूद है हर हर करे हर हर करे अल्लाह तॾहिं मिलंदासीं जैसे पत्थरन सां ठहियल आहे मस्जिद संगमरमर पत्थर हिते जो पत्थर अच्छा ही किथे जो पत्थर आहे गुजरात के पासे जो इंडिया जो अच्छा 1505 ईस्वी में महमूद शाह बिन गयासुद्दीन बादशाह जो गुजरात जो तामीर कराई पत्थर केड़ो केड़ो इनमें पत्थर इस्तेमाल थियल आहे संगमरमर जो पत्थर इस्तेमाल थियल आहे जो तमाम कीमती पत्थर अच्छा ही पत्थर इनकारों जरजो ना है जबल गुजरात बादशाह गुजरात हितां केतिरो परे आहे तकरीबन 50 किलोमीटर ओरिजिनल मार्बल जेको संगमरमर जा बजल पत्थर चया वेंदा आहिनि ऐं ही उन पत्थरनि सां मस्जिद ठाही वई बोडेसर भरिसां जेका मस्जिद ठहियल आहे उन सां लॻोलॻ तारीख़ी माग बि आहे ऐं उन सां गॾोगॾु पार्क ठहियल आहे जेके माण्हू तफ़रीह लाइ ईंदा आहिनि इन पार्क ते में घुमी फिरी बि वेंदा आहिनि ऐं कुझु वेही आराम कुझु घड़ियूं करे उन खां पोइ पंहिंजो सफ़र जारी कंदा आहिनि ऐं सरकार पारां बोडेसर भरिसां ई वॾो हिकु डैम बि ठाहियो वियो आहे जेको बरसाती पाणी स्टॉक थींदो आहे बरसाती पाणी स्टॉक थियण खां पोइ हिते जा माण्हू ज़मीनूं आबाद कंदा आहिनि उन खां पोइ साम्हूं हिकिड़ो तारीख़ी मंदरु जैन मंदरु चवंदा आहिनि जंहिंखे थर जे इलाइक़े जे माण्हुनि जो गुज़ारो घणो करे चौपाई माल ते हूंदो आहे हिते जा माण्हू उठ ऐं बकरियूं ऐं ढगियूं बि रखंदा आहिनि पर अक्सर करे हिते परकर कारुंजर जबल सां बकरियुनि जी तइदाद वधीक हूंदी आहे केरु आहियो भाउ हिते कहिड़ो कहिड़ो माल चारींदा आहियो ॿियो छा माल कहिड़ो आहे हा हिते वधीक बकरियूं हूंदियूं आहिनि या ढगियूं बकरियूं अच्छा मां वटि केतिरियूं बकरियूं आहिनि अच्छा 40 खनि बकरियूं सॼो ॾींहुं बकरी चारींदा आहियो त गाह वग़ैरह जाम थींदो आहे बरसाति खां पोइ जॾहिं बरसाति नथी पवे पोइ बकरियूं किथे खाई वेंदा आहियो ही हिते ई चरनि थियूं हिते गाह थींदो रहे थो पाणी डैम में बरसाति जो पाणी ईंदो हिते नदी आहे जितो पाणी ईंदो रहे थो कहिड़ी नदी आहे हा नाज़रीन ही आहे बोडेसर जो तारीख़ी माग ऐं हिन खे मंदरु चयो वेंदो आहे असां मंदर में मौजूदु आहियूं हुन खां गॾु तव्हांखे पहिरें जेका असां मस्जिद ॾेखारी हुन खां पोइ बोडेसर जो ही जैन मंदरु आहे ऐं कुझु काफ़ी नाज़रीन ते घुमण जे लाइ आहिनि साईं तव्हां किथां घुमण आया आहियो कीअं लॻो तव्हांखे सफ़र ई सर जो रस्तो भुलिजी वियासीं रस्तो ख़राब मिली वियो हल कहिड़ी कहिड़ी शइ हिते घुमी असां मिठी घुमिया
अच्छा नंगर शहर अञा कोन विया आहियो कासबे कोन विया आहियो रस्ते में अच्छा रस्ते में आहियो ऐं तव्हांखे कहिड़ी मुश्किलात जॻह लॻी तव्हांखे सफ़र में साईं असां पहिरीं रस्ते माना ग़लति सां आयासीं बाक़ी तमामु बहितरीन असांजी दुआ आहे त हर साल बरसाति पए घर वारा जेके आहिनि ख़ुशहाली ॾिसनि माण्हू बि अचनि घुमनि बि कई हिननि जे लाइ बि ख़ुशहाली हुजे अलाह जे दर दुआ आहे नाज़रीन तव्हां ॾिठो त किथां परे परे खां माण्हू पूरे सूबे सिंध बल्कि पाकिस्तान खां हिते तारीख़ी बाग़नि खे ॾिसण लाइ ईंदा आहिनि ऐं हीअ आहे जैन जो मंदरु जेको तारीख़ी पथरनि सां ठाहियो वियो आहे
केड़ी केड़ी जड़ी बूटी है? साल में सूर हुजे, गोडन में सूर हुजे, उन्हीं जे ला कतीलो खोर पियो, डांट में सूर हुजे, बवासीन मौका हुजन, दम सेक लाए, गुगर लोबान लाए, बसर जेको ॾिसो पिया बटूं भला ज़हरीली का भी शइ खाई थी वञे, उन्हनि जे लाइ चंदन काठी हॾ ॿॾ टुटी थो वञे, उन्हनि जे लाइ कारी साई पीली साई हुजे, उन्हनि जे लाइ हीअ रेशम बूटी पई आहे जंहिंजा वार छड़नि था, उन्हनि जे लाइ हीअ पथरीला सर, हीअ कब्ज़ी लाइ, हीअ मैदे लाइ, हीअ जेको गाड़ियूं चिरमियूं आहिनि जेको माल नथो लग करे उन्हीं जे लाइ इहे शयूं हमें हकीम आयो या खाली हिते जो बूटियूं हिते रिहायशी आयो? ना ना रिहायशी किथे जो है? नंगर शहर जो है। नंगर खोसो है पाण। अच्छा असांजो 25-30 साल का नौकरो कम कंदो है, उन खां पोइ नौकरे जी छोकिरो माने हलण थो अक्सर करे माण्हू हिते ईंदा आहिनि, नंढे शहर में ई घुमी फिरी वापसी वेंदा आहिनि। ऐं हिते होटल बि आहे जेको नंगर जे शुरू में ई, हिते घणे माण्हू राति जो रिहाइश बि कंदा आहिनि ऐं मानी टिकी वग़ैरह बि बंदोबस्तु हूंदो आहे। ऐं तमामु वधीक माण्हू तफ़री लाइ हिते अची रहिया आहिनि, परे परे खां माण्हू हिते घुमण लाइ नंगर शहर में। तरवट कंहिंजो नालो छा आहे? अंग्रेज बादशाह शायद रिहाइश कंदो। अच्छा कोई पंहिंजो इलाइक़ो उपलो कोली चंदा हा उन लाए करे उन पंहिंजो मिड़े टकरा टकरी कई, उपली इते बि वरसी मल्हाईंदा मोरी जे बारे में, होॾा बि अॻिते बि मल्हाईंदा रुपले कोली जी। बरसातुनि में फसल कहिड़ो कहिड़ो थींदो आहे? मूंग तिल लॻो आहे, बाजरी हा ऐं बसर के थिए थो कासबे ॾांहुं थिए थो। अरे हिते माना इहो ई फसल आहे। हींअर बरसातूं कीअं पियूं आहिनि? ठीकु आहे, फसल ॾिठा भाई पाणी खां सवाइ थींदो कोन, पाणी खां सवाइ कोन थींदो, माना अञा टुन छा ॻाल्हि बरसाति जो इम्कान आहे? बरसाति हिकिड़ी अब थिए तॾहिं ई फसल थींदो, फसल ॾिठा आहे सभु। हा माना हींअर बरसाति जी ज़रूरत आहे हा न। हिते वारियासी बनी कोन्हे, पकी ज़मीन आहे, ककरो आहे। हिते फसल थियनि था सुठा। हा कासबे में कहिड़ा फसल थियनि था? कासबे में कहिड़ो कहिड़ो फसल आहे? बसर थिए थो, कणक थिए थी, बाजरी मूंग सभु थिए। खूह आहे न, खूहनि जो पाणी कढंदा। अच्छा खूहनि मां पाणी कढंदा। अलाए हिते जेको पाणी पीअण लाइ कहिड़ो नदियुनि मां हले पियो। हाँ अच्छा रूपले जो आस्थान किथे है काका? वो सही नगर जो मोरी है, नगर वाली। आओ हेलो छा है? रामचंद धर्मचंद कोली आयो पुट। तो स्कूल हिते ठहियल आहे वहाँ वटि? स्कूल कोन्हे ठहियल? पढ़ो कोन था पढ़ो? तू स्कूल बाबा कोन थो वञी? हाँ छा स्कूल ठहियल कोन्हे छा? हाँ हिते स्कूल ठहियल आहे। किथे ठहियल आहे? पढ़ो था हमें वञो, स्कूल कोन था वञो? छाजे लाइ? हाँ छाजे लाइ? मास्टर कोन्हे छा? मास्टर बिठो आहे एम जो गोठ में है या नगर शहर में? स्कूल नगर में, शहर में हिते कोन्हे वञो गोठ में? हिते आहे न घंटियारी में। हाँ काचन दुकान पोइ हमें पढ़ण कोन था वञो? नंढड़ा केतिरा ई ॿार आहिनि ॾिसो जेके माण्हू तफ़री लाइ हिते अचनि था घुमण जे लाइ। पोइ नंढड़ा ॿारड़ा पोइ ईंदा आहिनि चवंदो ख़र्ची वठण जे लाइ। हीअ बि नंढड़ी बीठी आहे, चवे थी मूंखे ख़र्ची ॾियो। हीअ बि ॾिस नंढड़ा ॿारड़ा सभु हिते तफ़री लाइ माण्हू घुमण लाइ ईंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसणु ईंदा आहिनि। ऐं हीअ बि नंढड़ो, पर इन्हनि ॿारनि मां को बि शायदि स्कूल नथो वञे।
कचेड़े हल त हलऊं हल त हलऊं यार ॾेई घुमण कचेड़े हल त हलऊं हल त हलऊं यार ॾेई घुमण कचेड़े हल त हलऊं जिते जिते यार बोलल शाम सुबुह रे जिते जिते यार बोलल शाम सुबुह रे हल त हलऊं हल त हलऊं यार ॾेई घुमण कचेड़े हल त हलऊं जिते यार बोलल शाम सुबुह रे जिते यार बोलल शाम सुबुह रे हल त हलऊं यार ॾेई घुमण कचेड़े हल त हलऊं स्टाफ है कास्बो हाँ हिते केड़ी शे मशहूर है कास्बे में मोर मशहूर मोर अच्छा मोर आइन किथे आइन सही अंदर आइन अच्छा हाज़िर तव्हां ॾिसो पिया हकीम बैठो आहे हाणे हज़ार जड़ियुनि बूटियुनि सां गॾु दादा जड़ियूं बूटियूं असर कनि थियूं या न अच्छा असां हींअर कास्बो में मौजूद आहियूं कास्बो में ऐं तव्हांखे नंगर जो बि ॾेखारियो ऐं कास्बो जा बि ॾेखारियो पिया हिते बि हकी मौजूद आहिनि जेके हाणे खाणा जड़ियूं बूटियूं ऐं सभु सूर चट हीअ आहे कास्बो कास्बे जो मंदरु मशहूरु आहे हिते माण्हू तमामु घणा घुमण लाइ ईंदा आहिनि कास्बे में ऐं हिते ॿुधायो वञे थो त कास्बे में मोर इंतिहाई ख़ूबसूरत मोरनि जे करे ऐं मंदरनि जे करे बि मशहूरु हूंदो आहे हिते बि हकीम मौजूदु आहिनि हकीम टेकोमल खान नालो
ये है कास्बे जो मंदिर। हिते माण्हू मंदिर में तमामु घणा ईंदा आहिनि बसि घुमण जे लाइ। ही तारीख़ी बाग़ आहे, उन जे करे वधि खां वधि हिते माण्हू घुमण लाइ ईंदा आहिनि। हिते बि जेको हकीम मौजूदु आहे, असां हिन खे कास्बे जे हवाले सां कुझु मालूमात वठंदासीं त हिते कहिड़ियुनि कहिड़ियुनि माण्हुनि जी रिहाइश पज़ीर। दादा तव्हां पाण केरु आहियो? कोहली। हिते ही इलाइक़ो कहिड़ो आहे? ही इलाइक़ो आहे सिंध। माना सिंध ना थर पार्कर। ही कास्बो ही इलाइक़ो आहे। कास्बे जो ॻोठ आहे, मंदिर आहे। अच्छा, ही कहिड़ो मंदिर आहे? रामा देवी। केतिरो पुराणो मंदिर आहे? पुराणो थी 40-50 साल। अच्छा, इनखां मथे हिते कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमूं रहनि थियूं? हिते रहनि थियूं कुझु मुस्लमान आहिनि। ज़ातूं कहिड़ियूं रहनि थियूं? कुंभार कुंभार तुम्हारा मुस्लमान कुंभार बि रहनि था। ॿियो आहे मेघवाड़ आहिनि, कोहली आहिनि, लबारी आहिनि, वाणिया बि आहिनि। अच्छा, इहो रहनि था। लोहार आहिनि। हिते फसल कहिड़ो कहिड़ो थी वियो? फसल इहो थिए थो, मिर्च थियनि था। मिर्च बि थियनि था। इहो बसर थिए थो, फुटी थिए थी, भाॼी हर भाॼी थिए थी। हिते भाॼी भर थिए थी? हा, भाॼी हर भाॼी थिए थी। अच्छा, होॾा वाड़ी आहे कास्बे खां। हींअर बरसातूं कीअं पियूं आहिनि? हींअर जाम बरसात थी। अच्छा, अच्छा, हिते जेका तव्हां ही ॿूटियूं रखंदा आहियो, ही किथां वठी ईंदा आहियो? जबल मां। ही जबल जो ॿूटियूं आहिनि? जबल हेठि जो कोन्हे। पोइ अवां हकीम भाई किथां सिखियो आहे? हकीम भाऊ हिते तव्हां डॉक्टर जन असांखे सेखारी आहे ही ॿूटियूं। अच्छा, हितां खणी वञनि था असां वटि जेको जमा। ही अवां खां खणी वञनि था। अच्छा, बाक़ी ठाहिनि था न सिंध में। हा, उहो हिते। अच्छा, हिते जबलनि जो। अच्छा, ही कहिड़ी शइ? ही छा आहे? कहिड़ी? हा, संजावती बूटी आहे। चेल जो सूर, बांस सूर, संदन जो सूर, गोडन जो सूर। हिकिड़ो चमचो नहराणो खीर में इस्तेमालु करणो पवंदो। ठीक आहे? अच्छा, ठीक आहे। ही बूटी ही बार बार छणंदा हुजे उनजी आहे न, भले हिननि जो असर को थींदो आहे? तव्हां कंहिंखे ॾिनो हुजे, हू वरी तव्हांखे चयो हुजे? 60 साल थी हले वठी खणी वेंदा आहियूं। हाँ, असर थी ही आहे गर्मी लाइ। ठीक आहे, रस्ते जो घाटो। अच्छा, ये गर्मी लाइ। अच्छा, हाँ, ठीक आहे। गर्मी लाइ ही कहिड़ी काठी आहे? ही टूटे भगे लाइ जो माण्हू टूटी वञे थो न, हॾ वग़ैरह टूटे थो माल जो या माण्हू जो। काठी जो नालो छा आहे? चंदौर जी काठी आहे। चंदौर जी काठी आहे। चंदौर किथे थींदी आहे? हिते जो कोयलो ठाहे, वरी कोयलो थींदो, कोयलो उंजायो खीर में उंजायो कोयलो कुटे को ठाहे अहिड़ो पाउडर ठाहे पोइ माना उनखे माण्हुनि खे हिकिड़ो चमचो नंढड़ो। अच्छा, हिकिड़ी इनजी 2 चमचा आटे जा गे में रखी ठाहे। अच्छा, टुटे भगे की। अच्छा, ही काठी जबलनि में थींदी या आम हूं थिए थो हिते? जबल जी आहे। जबल जी काठी आहे। ही आहे जबल जो बसर आहे। भला बटू या माखी खखर खाए या कटे थोरो मथे ॾे अछो बसर जबल। अच्छा, हाँ, कन जो सूर, ॾाढ जो सूर। न, ही लीमो तो सिंध जो आहे। न, हिते जो। हिते जो लीमो। कासवा में लीमो जाम बिठा है। अच्छा, हिते लीमो जाम है। वॾा लीमो सुठा ॻाल्हि। अच्छा, हिते ज़मीन पक्की है? हाँ, ज़मीन पक्की है। भगवान को करा से राधा कृष्ण राधा कृष्ण शिव जो मंदिर घणा मंदिर है। वोट कंहिंखे ॾींदा आहियो? टीपी खे वोट ॾींदा आहियो। गवर्नमेंट पारां कहिड़ी शइ हिते जेका ठाही वञे जेका सोलर थी वॾी? अवांखे सोलर थी आहे माना हिते कास्बे में? गवर्नमेंट लाइट कोन्हे हिते। अच्छा, रोड वग़ैरह त आहिनि? कोड़ी छा पई वठी? खैरात? हाँ, पाण केरु आहीं? हाँ, ही छा आहे? कास्बो इलाइक़ो? हम हिते ई वेठा आहियो? केतिरनि सालनि खां वठी वेठा आहियो हिते? बरसात पई आहे हींअर? न, हींअर बरसात एतिरी कोन्हे पई। फसल बि कोन्हे पोखण जा? फसल कहिड़ा पोखिया आहिनि? बाजर पोखी आहे। ॿियो?
नाज़रीन ये है कारूंझर जो जबल इंतहाई मशहूर है। पूरे पाकिस्तान का माण्हू तफ़रीह लाइ हिते ईंदा आहिनि। केतिरा ई सियाही हिते मौजूदु आहिनि। अॼु बि तव्हां ॾिठो त कास्बो नंगर शहर ऐं उन खां आस पास क़दीमी जेके तारीख़ी जॻहियूं आहिनि उहे ॾिठियूं वेंदियूं आहिनि। ऐं इंतहाई माण्हू बरसातनि जे मौसम में घणो करे हिते घुमण लाइ ईंदा आहिनि, इंजॉयमेंट करणु ईंदा आहिनि। छो पंहिंजी पर्सनल लाइफ खे इंजॉय करण जे लाइ माण्हू ॿियनि शहरनि खां घुमी घुमी हाणे बोर थी चुका आहिनि। हाणे माण्हू खुले मैदान खे तफ़रीह पसंदि कनि था। उनजे लाइ पंहिंजे इलाइक़े में सिंध लेवल ते खुलो इलाइक़ो सिर्फ़ु कारूंझर ई आहे। सफ़र ज़रूरु डिघो आहे मगर उनजी मंज़िल ते जेको मज़ा आहे तफ़रीह आहे उहो शायदि तव्हां अची लुत्फ़ अंदाज़ थींदा। पीअण लाइ इस्तेमालु बि कंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हिते सरकार पारां डैम बि ठाहिया विया आहिनि जेके डैम बरसाती पाणी गॾु करे ऐं हिते आस पास जा रिहाइशी वेठल माण्हू उहे पाणी ज़मीन में आबाद कंदा आहिनि। ऐं बारिशी इलाइक़ो आहे, पकी ज़मीन आहे ऐं हिते मिर्च बि थींदा आहिनि, भिंडी बि थींदी आहे हिते। उन सां गॾोगॾु बसर बाजर थींदो आहे ऐं इहो बरसाती पाणी गॾु करे हिन फसलुनि खे ॾिनो वेंदो आहे। मगर पोइ बि माण्हू उन्हनि हालनि में पंहिंजे पाण खे ग़रीब सॾाइण में वॾो फ़ख़्रु महसूसु कंदा आहिनि। मगर हिते साल में हिकिड़े दफ़ा बरसाति जी फसल थींदा आहिनि मगर पोइ बि माण्हू हिते ख़ुशहाल नज़र ईंदा आहिनि। ऐं हीउ बि तमामु वॾो जबल आहे। कुदरती ऐं तारीख़ी मार्गनि खे इंसानु ॾिसी ॾाढो लुत्फ़ कल्चर सेंटर ये गवर्नमेंट पारां बि ठाहिया विया आहिनि। हिते सरकार सदोरी बि कुझु नज़रूं हिते ज़रूरु आहिनि मगर ओतिरियूं कोन्हे जेतिरियूं आवाम खे सहूलियतूं मिलणु खपनि हिते जे। हिते माण्हू घुमण जे लाइ मीरपुर ख़ासि, हैदराबाद, नवाबशाह, नौशरो, फिरोज़, बदीन ऐं अक्सर करे पंजाब जे इलाइक़नि जा बि माण्हू ईंदा आहिनि। हिते घणो करे माण्हू गवर्नमेंट जा मुलाज़िम बि तमामु घणा ईंदा आहिनि। हिते नंढड़ा ॿार, लेडीज़ ऐं उन सां गॾु केतिरा ई माण्हू हिते अची लुत्फ़ अंदाज़ थींदा आहिनि। ऐं हिते जा रिहाइशी माण्हू नंढा नंढा कारोबार खोले पंहिंजो बि गुज़र सफ़र कंदा आहिनि। कारूंझर जा किनारा
कटेड़े हल त हलूं तितिर जिते यार बोलल शाम सुबुहड़े तितिर जिते यार बोलल शाम सुबुहड़े हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कटेड़े हल त हलूं तितिर जिते यार बोलल शाम सुबुहड़े तितिर जिते यार बोलल शाम सुबुहड़े हल त हलूं यार ॿई घुमण कटेड़े हल त हलूं धरतीअ मां खुशबू जी हुबकार अचेड़े हल त हलूं हल त हलूं यार ॿई घुमण कटेड़े मिलंदासीं तॾहिं मिलंदासीं टीड़ी पवंदा तॾहिं मिलंदासीं